पार्लियामेंट लॉजिस में अंसारुल इस्लाम जे रज़ाकारनि जी गिरफ़्तारी लाइ ऑपरेशन ख़िलाफ़ मौलाना फज़लुर रहमान जे सॾ ते JUI कारकुननि तरफ़ां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा करे धरणा हया विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में धरणा, रोडनि ते बाहियूं, रोड ब्लॉक कया विया। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मलीर ऐं ॿियनि हंधनि ते JUI कारकुननि तरफ़ां धरणा हया विया। हैदराबाद में बि JUI कारकुन पार्टी सरबराह जे सॾ ते रोडनि ते निकिरी आया ऐं सख़्त नारेबाज़ी कई। भिटशाह, जामशोरे, कोठड़ी ऐं ॿियनि शहरनि में बि JUI तरफ़ां धरणा हया विया आहिनि। सखर में JUI तरफ़ां अॻवाननि जी गिरफ़्तारी, पार्लियामेंट लॉजिस में पुलिस कार्रवाई ख़िलाफ़ धरणो हयो वियो। नवाबशाह, जैकबाद, घोटकी, शिकारपुर, सजावल, कशमोर, कंधकोट, गुड्डू, पनोआकिल, सकरन, नसीराबाद, सजावल, ठटे ऐं ॿियनि शहरनि में JUI तरफ़ां धरणा जारी आहिनि, जॾहिं त टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे विया आहिनि। जाफराबाद, लखी, कंडियारो, मटियारी, डिमरशाह, हालाणी ऐं ॿियनि शहरनि में बि धरणा जारी आहिनि। कारकुननि रोड ब्लॉक करे छॾिया। गेस्ट, ठरी, मीरवा, मातली, मेहर, शहदादकोट समेत ॿियनि शहरनि में JUI कारकुननि रोड ब्लॉक करे छॾिया, जंहिं करे गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं।